अदी अजो ॾाढी बुख लगी आ, ॿियो बि कुझु खाइण लाइ ॾे। रोजी अदी बुख लगी आ। खाई त पई, सुबुह खां वठी चौथी प्लेट थी खाए। तूं त न ॻोठ जी छबर बि खाई वई आहे। मुंहिंजी भेण आहे या माकड़ जे खानदान मां आया त तुझी भेण, पर पहलवान बि त आया। पहलवान घणो खाईंदा आहिनि, तोखे इहो ख़बर न आहे छा? त पोइ कमाए वञी खाए न, मुफ़्त खोर। अदी इहो त ॿुधाए भला, कुश्तीअ जा मुक़ाबला कॾहिं थींदा? इहा त ख़बर हूंदी धनुअ खे, जंहिं तोसां मुक़ाबले जे लाइ तीली पहलवान खे आंदो आहे। पहलवान बि मौजूद आहिनि, पोइ इहो धनु धोबी गोभी छो थो वणे? इहा पुराणी आदत अथसि। अदी जल्दी मुक़ाबला कराए। हिन महिल बि मूंखे पुठिन ते ख़ारस थी रही आहे। जेकॾहिं को पहलवान मुक़ाबले लाइ न आयो न, पोइ मां तोसां मुक़ाबलो कंदीसांइ। छोरी, जेकॾहिं ख़ारिश थी अथी त मूंखां त परे थी। उहा ख़ारस न आहे, मस्तीअ वारी ख़ारस आहे, मस्तीअ वारी। अच्छा, इहा ख़ारिश थी अथी, पोइ त तुंहिंजे दवा दारूअ जो बंदोबस्तु करणो पवंदो। अचे ॾितल, चवांसि थी तोखे दवा वठी ॾे डाकदर खां। अदी मूंखे दवा जी न, मुक़ाबले जी ज़रूरत आहे। सब्र कर दी, सब्र, मुक़ाबला बि थींदो। पहिरियां उथ त सही, थांव धो, कपिड़ा धो, उते बि पंहिंजी पहलवानी ॾेखार। खट ते वेही वेही मुंहिंजे त घर जो खटो ई भञी छॾियो अथई। अदी उथ, हाणे छॾी न उथी उथी। उथ दी, थांव धो वरी। यार आज ना यहाँ फाड़े हुई काली बाखीर असली फकीर यार भयंकर लगी भैया गिराकी को तो लड़े आशिक मरी अच्छा ना बाबा साईं न अजकल आशिकन जो कम मोबाइल फोन थी करे हवा जेड़ा आमिल कामिल ए वडन छापरन वारा भुख दा मरन वडन छापरन वारा समझी पियो न रे समझण के विच धूड़ में दिखण वारा समझी गया तो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जमीन जो खैर कड़ी फकीर जी असली फकीर इधर मशकूर यो इधर मशकूर यो भला अवा के न किस जातो बूतरे मला में लिख गई वई न बडो को पस्तल फकीर है बियो ऐ ही बे जुमो मशकूर बराबर असली फकीर ए ओई दी जुमन जांडराई हल्लुड़े ई तो मुखे भी सुनाने तो फकीर साईं दिलन जा राज भी जानी दो आहे त घरन जा राज भी जानी दो आहे वडो बहुतल फकीर आहे दोज़ख में अलाए कदे पहुंचंदो मुजो मतलब आहे मतलब को भी काने बस ये गुफ्तगू निकरी वियो बाबा साईं सच्चा मुर्शिद असा के भी पांच फैज सा नवाज ने असा के पांच मुरीद कर बाबा अजकल मोबाइल जो दौर आहे सच्चो मुर्शिद हर सवाल जो जवाब गूगल करे बुधाइंदो आहे इन जे करे मुरीद थियण लाइ भी फीस रखियला फीस घणी फीस नहीं फकत 100 1000 मतलब 1125 पैसा तो पो ठीक आ असा के उधर ते मुरीद कर वक्त तंगा उधर बंदा उथो हाणे पेर ड्रायो बाबा के तंग न कयो उथो हलो बाबा 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 दम दम भीगा भीगा मौसम भीगा भीगा बाकी मार कई गल है तो बाय तो संग तो बूत खराब कर जन सही आजा सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।